वस्सलातु वस्सलामु अला अरसल रसूलहु बिल हक़ सिराजम वअला أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله يا أيها الذين آمنوا اجتنبوا كثيرا صدق الله خالق الرازق العظيم سبحان الله सारी रात सुभान जागी जन याद कयो उनजे अब्दुल लतीफ चवे मिठिया लगो ओड़े कन सजा माचियो आतम जे तन तस्बीह मन मरियो दिल दबूरो जन में तंदू ते ताल बजो वरदत सुर वजन में वहदहु ला शरीक लहू योई गाब से सुताई सोहन मिल इबादत जन की सुभान अल्लाह वे मुवट वनी उन्हनि कलम जनी जे हथ में ते अगवगियो बारे लिखन में अनोई पानी में पसन जे मंजी पिड़िया के सुभान अल्लाह ऐ बुलबुलाने जगे गुलजारिया नबी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी दुरूद शरीफ पढ़ो वाली आवाज सामने साईं सल्लल्लाहु अलैहि वाजिबुल एहतराम प्यारी जमात दोस्तों बुजुर्गों मुसलमान भाइयों मोहन की खिदमत में करीम रब जे पाक किताब कुरान मजीद फुरकान अजीम कुरान मुबीन मजा मुझे तिलावत करने जो शरफ हासिल कयो
दुआ कयो तो मुझे अल्लाह के जे मुताबिक हक ऐ सच बयान करने की तौफीक अता फरमाए इंशाअल्लाह। करीम रब शलावा सा सभनी के हक बुधी उनके समझण आई पोन ते अमल करने की तौफीक अता फरमाए आमीन। हज़रात ज़िलकार अल्लाह ताला आवाज़ सभनी के इंसानन के इन जे ला पैदा कयो आ असा करीब रब जी बंदगी कयूं इबादत कयूं मुत्तकी थियूं साहिब तकवा थियूं ऐं रब करीम उन जे बदले असा के आला इनाम इकराम दे उन्हनि इनामन में उन्हनि इकरामन में उन्हनि नेमतुन में जन्नत में आला मकाम है सुभान अल्लाह। थधन मिठन भलन पानी जो पाक नहरू हैं दुनिया की इज्जत आ हलाल रोजी आ कब्र के अजाब का निजात आ ऐं वॾी ॻाल्हि त अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब राज़ी आ सुभान अल्लाह। इन्हनि नियतुनि ऐं मुरादुनि सां असां अल्लाह जी बंदगी कंदा हूं रब करीम असां जो मुरादूं पूरियूं कंदो। कुछ अमल कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं जेकी दानिस्ता कॾहिं न दानिस्ता असांजे ज़बान मां या असांजे जिस्म जे ॿिनि उज़वनि जे अफ़आल मां सरज़द थी पवंदियूं आहिनि ऐं उहे अमल उहे सरज़द थियल शयूं असांजे अमलनि खे नेकियुनि खे झटि करे छॾियूं ऐं असांखे हिन जो एहसास कोन थींदो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी दरबार में वेठा आहिनि सुभान अल्लाह। कीअं जीअं चंड सितारे जी ज़ुर्बत में हुजूर पंजो नसाए जी गुफ्तगू कनि था। हजरत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में हिकिड़ो सहाबी आ कन्नड़ खां ॿुधण में ज़ईफ़ आ कमज़ोर आ कंहिंसां ॻाल्हाए त बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए केरु हिन सां ॻाल्हाए उहो बि बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए। जेके माण्हू कमज़ोर समात वारा हूंदा आहिनि उहे ॾाढे ॻाल्हाईंदा उनजो पंहिंजो आवाज़ उन्हनि जे कननि ताईं सालिम न पुॼंदो आहे सम्झंदा आहिनि त शायदि ॿियो बि आस्ते न ॿुधंदो हूंदो। हुज़ूर जो ग़ुलाम हबीब करीम जी दरबार में जॾहिं वेहंदो आहे ॻाल्हाए थो पाण सां पंहिंजे दोस्तनि सां ॿियनि साहबनि सां या हुज़ूर जी ख़िदमत में का दरख़्वास्त पेश करे थो आवाज़ वॾे सां थो ॻाल्हाए बुलंद आवाज़ सां थो ॻाल्हाए एतिरे क़दर हज़रत हबीब करीम
करीम जी बारगाह में जिब्रील आयो अल्लाह करीम जी ज़ात बारगाह का वही खणी आयो कुरान करीम खणी आयो ला तरफू अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरु लहू बिलकौल कजहर बादिकुम लिबाद अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। कुरान गनीम सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बारकात इरशाद फरमायो ऐ मुंहिंजा महबूब इन्हनि खे ॿुधा इन्हनि खे चओ जे तरीक़े सां दुनिया में पाण में गुफ्तगू कनि था जे तरीक़े सां दुनिया में पाण में कचहरी कनि था ॾाढियां ॻाल्हाइनि था बुलंद आवाज़ सां ॻाल्हाइनि था हबीब इन्हनि खे चओ जॾहिं तुंहिंजी दरबार में अचनि तुंहिंजे साम्हूं वेहनि तुंहिंजी मजलिस में अचनि ईअं न ॻाल्हाईंदा कर जीअं पाण में कचहरी कंदा अगरि इन्हनि ईअं ॻाल्हायो ॾाढियां ॻाल्हायो उन्हनि जो आवाज़ अवां जी आवाज़ खां मथे थी वियो उन्हनि जी ॻाल्हि अवां जी ॻाल्हि खां मथे थी वई महबूब इन्हनि खे चओ इन अमल में अल्लाह ताला नाराज़ थी पवंदो ऐं बदिले में इहा बेदबी आहे इहा गुस्ताखी आहे जो तुंहिंजी दरबार में तुंहिंजी आॾो ॾाढियां ॻाल्हाइनि बुलंद आवाज़ सां ॻाल्हाइनि सुना तूं चई न ईअं ॻाल्हाईंदो रब करीम तव्हांजे अमलनि खे चेक कंदो अवां सम्झंदो असां वटि मासूम आहिनि अवां सम्झंदो असां वटि रोज़ा आहिनि अवां सम्झंदो असां वटि नेकियूं आहिनि हालांकि अवां जे इन हिक बुराईअ जे करे रब करीम तव्हांजो सभु नेकियूं चेक कंदो सभु अमल बर्बाद थी वेंदा अवां खे ख़बर बि कान पवंदी। हुकुम के किया सहाबन सहाबी हुजूर जा गुलाम सुभान अल्लाह अक्सर चवंदो कि सहाबा वो सहाबा जिनकी हर रोज ईद होती थी नबी का नाम लेते थे नबी की ईद होती थी सुबह शाम जेके हुजूर जा दीदार कनि सुबह शाम जिनके अल्लाह सरकार जी ज़ात जो अज़ीम शर्फ अता करे सुभान अल्लाह उन्हनि खे तो रब फरमाए ॾाढा ॻाल्हाईंदो तव्हांजा अमल चट ये छा है अदब रसूलुल्लाह ऐं मूंखे ॿुधायो सहाबा खां वधीक कहिड़ो अदब हूंदो हुजूर जो सहाबा खां वधीक हुजूर जो केरु अदब कंदो हुकुम सहाबा जी मजलिस में है लेकिन सबब सारी उम्मत मुस्लिमा जो सुभान अल्लाह बअमसाल या ॻाल्हि अर्ज़ कयो वञे ये मुझे मौजू ना है कि कुछ अहिड़ा अमल असां कंदा जेकी असांजे आमाल खे चट करे छॾींदा अगर सहाबा किरामनि जी का गलती हुजे हुजूर जे लाइ को अहिड़ी ॻाल्हि थी वञे हालांकि थी कान जॾहिं सहाबी या आयत ॿुधी तो हुनखे अची बि शइ मांगी लॻो सुभान अल्लाह हू वियो वञी पंहिंजे घर में पाण खे बंदि कराए छॾियो चई आयत मुंहिंजे लाइ आई आहे छो त मां ॾाढा ॻाल्हाईंदो आहियां रहमतल लिल आलमीन सहाबी जी वटि विया पाण फरमाए अल्लाह ताला इहा ॻाल्हि तुंहिंजे लाइ कोन फरमाए सुभान अल्लाह तूं त माज़ूर तूं त उज़र वारो आहीं तंहिंजे करे तूं ॾाढा ॻाल्हाईं थो लेकिन अल्लाह पूरी उम्मत खे सबक ॾियो सुभान अल्लाह इहो न सम्झूं त जेकर मूं घणियूं निमाज़ूं पढ़ियूं घणा रोज़ा रखिया बस इहे क़ाइम ई रहंदा हा ये एस ताईं कायम रहंदा
जैसी ताईं को अहिड़ो अमल मूंखां न थिए जो मुंहिंजो रब नाराज़ न थिए। अॼु रब नाराज़ थी पियो त पोइ सभु अमल चट थी विया। ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा अमल थिया। ऐं हुन में हिकिड़ो वॾो हिकिड़ो बुरो फ़ैल, बुरो अमल, वो है बदगुमानी कर, हसद कर, कंहिंजे खिलाफ अजायो ॻाल्हाइण, खामख़ा कंहिंजी ॻाल्हि कर। रमज़ान मुबारक में पर दर्स में हिकिड़ी हदीस शरीफ़ पेश कई, बुखारी शरीफ़ जी हदीस है। हुज़ूर फरमाए हिकिड़ो माण्हू अंदर ईंदो जेको जन्नती आहे। साहबा ॾिसण लॻा अलाए केरु आहे। अहिड़ो अंसारी साहबी आहे। हदीस शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि, दाढ़ीअ मां थोरा पाणी जा कतरा किरनि पिया। साहबी ख़ुशि थिया, यार हिकिड़े जन्नती जी ज़ियारत थी आहे त सभु साहबी जन्नती मुंहिंजे हुज़ूर जा ख़ासि जहिड़ा हुज़ूर इशारो न। क्या बात है। वरी ॿियो ॾिहाड़ो गुज़रियो, हुज़ूर फरमाइनि था इन दरवाज़े मां हिकिड़ो शख़्स ईंदो, उहो जन्नती आहे। जन्नती माण्हुनि मां हिकु हुआ। साहबी दरवाज़े खे ॾिसण लॻा। कुझु देरि खां बाद में साॻियो साहबी जेको कल्ह आयो वरी दरवाज़े मां दाख़िल थियो। टियों ॾिहाड़ो थियो, हबीबन करीम ने इरशाद फरमायो हिन दरवाज़े मां अनकरीब हिकिड़ो अहिड़ो माण्हू ईंदो जेको जन्नती माण्हुनि मां हिकु माण्हू आहे। साहबी फरमाइनि था गौर सां ॾिठोसीं, उहो ख़ुशनसीब केरु आहे जंहिंजे नाले मुंहिंजा हबीब करीम जन्नत जो सर्टिफिकेट ॾियनि था, जन्नत जी टिकट ॾियनि था। कुझु देरि गुज़री साॻियो साहबी वरी पीछे बीहारियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो ग़ुलाम सहाबा साहब खे ॾिठो मुस्तफ़ी तामी ज़ियारत मां जिरवा नमाज़ पूरी थी, मजलिस जो इख्तिताम थियो, ॿाहिर विया। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबी जे पोयां विया। वञी ॾिसां त इहो कहिड़ो कमु थो करे। केॾी ॻाल्हि तो हुज़ूर फरमाए तूं जन्नती। मां वियोमांसि, मां चयोमांसि मूंखे 3 ॾींहं तुंहिंजे घर में रिहाइश खपे। घर में कुझु मसइलो थी पियो आहे, घर कोन थो वञा, तो वटि रहंदुसि। पर ठीकु आहे, रही पियुसि। 3 ॾींहं जांच कंदो रहियुसि। इन साहबी वटि अहिड़ो कहिड़ो कमु आहे जो हुज़ूर फरमाईंदा जन्नती आहे। फरमाईंदा मूंखे अहिड़ी का शइ नज़र न आई। जॾहिं 3 ॾींहं गुज़री विया, अर्ज़ कयोमांसि उन अंसारी सहाबीअ खे, अव्हां जे नाले हुज़ूर फरमायो अव्हां जन्नती आहियो, जन्नत में अव्हां जो नालो आहे। 3 ॾींहं तां रहियो आहियां, कंहिंसां कावड़ कान अथमि, घरां कावड़ जी कोन आयो आहे, ॿी का ॻाल्हि कान्हे, सिर्फ़ु इन जे करे तोसां 3 ॾींहं गुज़ारियमि त उहो कमु ॾिसां, उहो अमल ॾिसां, उहा नेकी ॾिसां जंहिं नेकी जे बुनियाद ते रब करीम तोखे जन्नती बणायो आहे। उहा नेकी कहिड़ी आहे? पर मूंखे अहिड़ी का ॻाल्हि नज़र त कोन आई। निमाज़ूं जीअं तूं पढ़ी थो, जीअं ॿिया सहाबी पढ़नि था, सच जीअं तूं ॻाल्हाईं थो, जीअं ॿिया सहाबी ॻाल्हाइनि था, अहिड़ो अमल त मूंखे नज़र कोन आयो। कोन्हे जे अमल जे बुनियाद ते सम्झा त रब करीम जे महबूब तो जहिड़ा जन्नत जी टिकट ॾिनी आहे। सहाबी तो फरमाए तो जेको अमल ॾिठो मूं वटि त इहो ई अमल आहे, अहिड़ो त को कोन ॾिठो। फरमाए तो हा अमल ॿियो कोई कोन्हे, लेकिन हा मुंहिंजी दिलि में अॼु ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे के उम्मतीअ जे लाइ हसद कोन्हे। मुंहिंजी दिलि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे के ग़ुलाम जे लाइ बुग़्ज़ कोन्हे को, कीनो कोन्हे को। ज़िंदगी में चुगली कोन आई आहे, ज़िंदगी में कंहिंजी बुराई कोन कई आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकार पंहिंजे रहमत जे ख़ज़ाननि मां, पंहिंजे बरकत मां, पंहिंजे भलाईअ जे ख़ज़ाननि मां कंहिंखे रब गज माल ॾिनो त मूं उनजो घणो माल ॾिसी पंहिंजे दिलि में उन लाइ बुराई कोन कई। इहा मूं ॾिठी, साड़ कोन कयूं,
हसद को न कयो। जे मुसलमान को गुरबत में अमीर थियो तो उनकी मुखे तकलीफ कोन थी।